लेक्चर में असी नंढी आम भञुपत जे बारे में सिखंदासीं। नंढी आम भञुपत छा आहे? अ लीस्ट नंबर विच इज़ एग्जैक्टली डिविजिबल इन गिवन नंबर्स। उहो नंढे में नंढो अदद जेको ॾिनल अददनि में पूरो पूरो वंडिजी सघे। मिसाल जे तौरु 6 जी ऐं 4 जी असी कॉमन मल्टीपल था ॻोल्हियूं। कॉमन मल्टीपल ॿिन्ही में कॉमन मल्टीपल हुजे पर नंढे में नंढो हुजे। 6 जी ऐं 4 जी टेबल कहिड़नि अददनि ते लॻे थी, कहिड़नि नंबर्स ते लॻे थी। 6 ऐं 4 जी टेबल 12 ते बि लॻे थी, 6 जी लॻे थी 12 ते, 4 जी बि टेबल 12 ते लॻे थी। 24 ते बि 6 जी टेबल बि लॻे थी, 4 जी टेबल बि लॻे थी। 36 ते बि 6 जी टेबल बि लॻे थी, 4 जी टेबल बि लॻे थी। 48 ते बि 6 जी टेबल बि लॻे थी, 4 जी टेबल बि लॻे थी। अहिड़ा लातादाद ॿिन्ही जा गॾियल मल्टीपल आहिनि जिन ते 4 जी बि टेबल लॻे थी, 6 जी बि लॻे थी। पर इन्हनि सभिनी मां नंढे में नंढो कहिड़ो कॉमन मल्टीपल आहे? नंढे में नंढो कॉमन मल्टीपल यानी लोएस्ट या लीस्ट। नंढे में नंढो कॉमन मल्टीपल आहे 12। इन खे चइबो आहे LCM, यानी उहो नंढे में नंढो अदद जेको ॾिनल अददनि में पूरो पूरो वंडिजी सघे। अ लीस्ट नंबर और लोएस्ट, यू कैन से लोएस्ट नंबर which can be divisible in given numbers। LCM फाइंड कीअं कबी आहे? LCM फाइंड करण जा ॿ टे तरीक़ा आहिनि। हिते हिकु असीं सवलो तरीक़ो सिखंदासीं LCM फाइंड करण जो। फ़र्ज़ु कयो 6 ऐं 4 जी असीं LCM फाइंड कयूं था त ॿिन्ही ते कंबाइनली टेबल हणंदासीं जेका ॿिन्ही ते लॻे। ॿिन्ही ते टेबल यानी खोड़ो कहिड़ो 2 जो लॻे थो। हिन ते 6 ते 3 दफ़ा ऐं 4 ते 2 दफ़ा। वरी ॿिन्ही ते टेबल को बि नथो लॻे गॾियल, पर पहिरियां ॿिनि जो टेबल लॻे थो हिन ते ऐं 3 ते नथो लॻे। 3 ते नथो लॻे, 3 साॻा ई रखंदासीं। 2 ते असीं हणंदासीं हिकिड़ो दफ़ो लॻो टेबल। हाणे हीअ त छॾाइजी वियो, 1 आंसर अची वियो। बाक़ी हाणे 3 ते 2 जो टेबल नथो लॻे, 3 ते 3 जो ई टेबल लॻंदो। हिकु दफ़ो हीअ थी LCM 2 × 2 × 3, 2 × 2 × 3 घणी थींदी? 2 2 4, 4 3 12, ॿिॾूं 4, 4 टका 12। ॿियो एग्ज़ाम्पल 8 ऐं 10 जी असीं LCM था लऊं। ॿिन्हिनि ते 2 जो टेबल लॻे थो, हिन ते 4 टाइम ऐं 10 ते 5 टाइम। 2 जो टेबल 4 ते 2 दफ़ा लॻो, पर 5 ते नथो लॻे, 5 साॻा ई हूंदा। वरी 2 जो टेबल 2 ते लॻे थो हिकु दफ़ो, 5 ते नथो लॻे, 5 साॻा हूंदा। हाणे हिननि ते कहिड़ो थो लॻे? ही 1 आहे, धार आहे 8 जो सिलसिलो अची वियो। ही 10 मां ही सिलसिलो अची वियो 5 ते कहिड़ो टेबल थो लॻे? 2 जो बि नथो लॻे, 3 जो बि नथो लॻे, साॻो ई 5 जो लॻंदो। 1 1 हीअ थी वई LCM। 2 × 2 × 2 × 5 घणो थियो? 2 2 4, 4 2 8, 8 5 40, ॿिॾूं 4, 4 ॾूं 8, 8 5 40। इहो थी वियो आंसर। ॿियो हिकिड़ो एग्ज़ाम्पल खणूं। 4 6 ऐं 10 था खणूं। 3 जी LCM, 3 दर्जन जी 3 नंबर्स जी LCM एट ए टाइम। 2 जो टेबल हणो, 2 टाइम, हिन ते 3 टाइम, हिन ते 5 टाइम। हाणे वरी 2 जी टेबल लॻे थी, हिन ते 2 ते 1 टाइम, 3 ते बि नथी लॻे, 5 ते बि नथी लॻे, 3 सेम 5 सेम। ॿीहर टेबल हणो, हाणे कहिड़ी? 2 जी नथी लॻे, 3 जी लॻे थी 1 3 5, 3 ते 1 टाइम, 5 ते नथी लॻे, 5 सेम। हाणे 2 जी बि नथी लॻे, 3 जी बि नथी लॻे, 5 जी लॻंदी, 5 ते 5 जी 1 1 1।
LCM ये थींदी 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5 घणी थी वई 4 12 2 2 जा 4 4 3 जा 12 12 5 जा 60 ये LCM थी वई 60 अहिड़ो नंढे में नंढो नंबर आहे जंहिं ते ही हिन जी टेबल लॻे थी 4 जी बि लॻे थी 6 जी बि लॻे थी 10 जी बि लॻे थी 40 अहिड़ो नंढे में नंढो नंबर आहे जंहिं ते 80 जी बि लॻे थी 10 जी बि लॻे थी हिन खां वॾा ॿिया नंबर थी सघंदा जीअं 80 आहे 8 जी बि लॻंदी 10 जी लॻंदी पर हिन खां नंढो नंबर कोन थो थिए अॻे एग्ज़ाम्पल ॿियो एग्ज़ाम्पल खणो 25 and 6 2 जी टेबल हणो 25 सेम 6 ते 3 टाइम 3 टेबल 25 ते नथी लॻे 3 ते हिकु दफ़ो थी लॻे 5 जी टेबल 25 ते 5 टाइम वरी 5 जी टेबल 5 ते हिकु दफ़ो ही मल्टीप्लाई कंदासीं 2 3 इंटू 5 इंटू 5 त आंसर घणो थी वियो 6 30 150 150 इज़ LCM